ॿुधाईंदड़ ख़बरूं ॿुधाइण वारा इन्ना अरसलनाक तोखे असां रवानो कयो आहे। कहिड़ी पोज़ीशन में? शाहिदन, शाहिद उनखे चइबो आहे जेको वाक़े ऐं मौक़े जे टाइम ते मौजूद बि हुजे ऐं उन वाक़े खे पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो करे ॾिसे। शाहिद जी शाहिदी उन वक़्तु क़बूल कई वेंदी आहे जॾहिं उन महफ़िल में मौजूद हूंदो आहे। महफ़िल में मौजूद हुजण सां गॾु वाक़े खे ॾिसंदो बि आहे, उनखे शाहिद चयो वेंदो आहे। यानी ईअं सम्झो त उहो शाहिद हाज़िर बि हूंदो आहे त ॾिसंदड़ बि हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के इरशाद फरमायो, ऐ प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे हाज़िर नाज़िर बणाए मोकिलियो आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो व मुबश्शिरन, ख़ुशख़बरी ॿुधाईंदड़ बणाए मोकिलियो आहे, व नज़ीरन, ऐं ख़ुदा जे ख़ल्क़ खे डिॼाइण लाइ मोकिलियो आहे बिइज़्निही, अल्लाह पाक जे इजाज़त सां, वसिरा मुनीरा। ऐं प्यारा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां तोखे नूर अला नूर बणाए मोकिलियो आहे, रोशन ॾीओ बणाए मोकिलियो आहे, अहिड़ो रोशन जो सॼे जहान खे मुनव्वर करण वारो आहे। दोस्तों हमारे का सोलो करे बंद करनी चाहिए। दुरूद शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों तवज्जो जी ज़रूरत आहे। हाणे इहे जेतिरियूं बि वसूं आहिनि, या अय्युहन नबी, ऐं ग़ैब जे ख़बरूं ॿुधाइण वारा, इन्ना अरसलनाक, असां तोखे मोकिलियो आहे। हाणे ॾिसो इते ख़िताब नबी करीम खे आहे, इन्ना अरसलनाक, ऐं प्यारा नबी असां तोखे मोकिलियो आहे। छा? शाहिद, मुबशिर, नज़ीर, दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन व मुनीरा। ये सभई वस्तू अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे ॿुधाए थो त इहे असां तोखे ॾिनियूं आहिनि। थोरो तव्हां तवज्जो कंदो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, तवज्जो न कंदो ॻाल्हि सम्झ में न ईंदव। जेकॾहिं को बि माण्हू सागर जो हुजे, शाहपुर चाकर जो हुजे, खिपरे जो हुजे, झोल जो हुजे, मूंखे चवे साईं मुफ्ती साहब तव्हांजो अब्दुर रहीम नालो आहे, अव्हांजो वालिद फलाणो आहे, अव्हां फलाणे ॻोठ में वेठा आहियो, अव्हां फलाणे मदरसे में पढ़िया आहियो, अव्हां शाहपुर चाकर में रहंदा आहियो, अव्हांजो ही कम आहे, ही कम आहे, ही कम आहे। आउं हुनखे चवंदुसि बाबा मुंहिंजी तारीफ़ मूंखे थो ॿुधाई, इहा ॻाल्हि ठहे त कान्हे। मुंहिंजो नालो मूंखे अॻे ई ख़बर आहे, मूंखे छो थो ॿुधाए? मुंहिंजे पीउ जो नालो मूंखे ख़बर आहे, मूंखे छो थो ॿुधाई? आउं किथे पढ़ियो आहियां मूंखे अॻे ई ख़बर आहे, तूं छो थो ॿुधाई? मुंहिंजी तारीफ़ मूंखे, मुंहिंजो तारीफ़ ॿिए खे कराए, मुंहिंजो तारीफ़ ॿियनि खे ॿुधाए जिन खे ख़बर न आहे। मां त ख़ुदि अब्दुर रहीम आहियां, मुंहिंजे वालिद जो नालो फलाणो आहे, मूंखे ख़बर आहे। आउं किथे पढ़ियो आहियां, किथे ॼाओ आहियां, किथे मुंहिंजो घर आहे, किथे रहण थो, इहो मूंखे अॻे ई मालूम आहे, मूंखे छो थो ॿुधाए? ॿुधाए उनखे जेके ख़बर ई न हुजे। जागो था निंड्रो अथव?
मां सम्झा थो तव्हांखे ख़ुशी कान्हे मां तकड़ो आयो शायदि कावड़िया हो चओ त भला वरी वञी अधु कलाक खनि सुम्ही पोइ मोटी अचां सम्झो था अदा मुंहिंजी तारीफ़ मूंखे ॿुधाइण सही या मुंहिंजी तारीफ़ कंहिं ॿिए खे ॿुधाइजे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। मुंहिंजी तारीफ़ मूंखे ॿुधाइण सुठी न आहे ॿिए खे ॿुधाइजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी जी तारीफ़ ॿियनि खे ॿुधाए हा नबी खे छो थो ॿुधाए त तूं हीअं अहिड़ो आहे अहिड़े नमूने सां मूं तोखे मोकिलियो आहे जेको आहे उनखे अॻे ई ख़बर आहे उनखे ॿुधाइण जी का ज़रूरत कान्हे का पोइ अल्लाह ताला छो थो फरमाए इन्ना अरसलनाक असां तोखे मोकिलियो आहे शाहिदन शाहिद बनाए व मुबश्शिरन बिशारत ॾींदड़ बनाए व नज़ीरन ऐं ड्रेजारींदड़ बनाए व दाइयन इलल्लाह अल्लाह दे सॾींदड़ बनाए मोकिलियो आहे बिइज़्निही व सिराजम मुनीरा। जेको असुल आहे बल्फ खे कोन चइबो तूं बल्फ आहे अंब खे कोन चइबो तूं अंब आहे मुजादा अंगूरनि खे कोन चइबो त तव्हां अंगूर आहियो केले खे कोन चइबो त तव्हां केलो आहियो ॿिए खे ॿुधाइबो उनखे कोन चइबो जेको अॻे ई शाहिद आहे मुबश्शिर आहे नज़ीर आहे दाई आहे इलल्लाह मुजादा सॾींदड़ आहे अल्लाह ताला जे अमर सां सिराज मुनीर आहे उनखे ख़ुदा छो थो ॿुधाए ॿिए खे ॿुधाए नबी खे छो थो ॿुधाए। मुंहिंजो सुवाल सम्झो था हाणे इन जो जवाब तोखे ॿुधायां दोस्तो इन में राज़ आहे इन में हिकमत आहे अल्लाह खां भुल कान थी आहे अल्लाह ताला इरादतन पंहिंजे नबी जूं वसफ़ूं नबी खे ॿुधाए थो इन में हिकिड़ो वॾो नुक़्तो आहे उहो तोखे ॿुधायां इंशाअल्लाह तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो दस्तूर आहे दुनिया जो कानून आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं बलक क़यामत ताईं इहो दस्तूर हले पियो कहिड़ो त जॾहिं बि का ॻाल्हि कंहिंखे ॿुधाई वेंदी आहे कंहिंजे आॾो को मौक़फ़ रखबो आहे त उन्हीअ खे या हिकिड़ा मञींदा या हिकिड़ा न मञींदा। ईअं थियो ई कोन्हे त जेको बि माण्हू केॾो न सचो हुजे ॻाल्हि करे ऐं माण्हू हुनखे मञे वञनि न जेका बि नई ॻाल्हि कई वेंदी आहे नई दावा कई वेंदी आहे त उनजे लाइ माण्हू ॿिनि क़िस्मनि में तक़सीम थींदा आहिनि हिकिड़ा चवंदा आहिनि यार सच थो चवे ॿिया चवंदा आहिनि न न सच नथो चवे ग़लति थो चवे। हज़ारे ॻाल्हियूं दुनिया में आहिनि मां तव्हांखे कहिड़ो मिसाल ॾियां नबी करीम जी ज़ात बाबरकात दुनिया में आया पाण फरमाइनि था क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहू मां मोहम्मद करीम तव्हां ॾे अल्लाह वटां पैगाम खणी आयो आहियां त हिकिड़ो अल्लाह आहे हिकिड़ो आहे उन हिकिड़े खे मञो घणा न मञो 40 साल नबी करीम खे माण्हू अमीन चवंदा हुआ 40 साल नबी करीम खे सचो चवंदा हुआ
40 साल मुस्तफ़ा के मुझे हबीब के कदहीं भी माण्हू कूड़ो कोन चयो 40 साल हबीब ते एतमाद कंदा हा हबीब जी का बि ॻाल्हि रद्द कान कयो पर जॾहिं 40 सालनि खां पोइ अल्लाह जे अमर सां नबी करीम ऐलान फरमायो त क़ूलू ला इलाहा